Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. अमेरिका भारत जे भेट में पाकिस्तान खे रियायत ॾींदे 19 सैकड़ो टैरिफ लागू करे छॾियो। वाइट हाउस मूजिबि ट्रंप इंतज़ामिया भारत ते 95 सैकड़ो टैरिफ लागू करे छॾियो। ॾखण अफ्रीका ते 30 सैकड़ो ऐं स्विट्ज़रलैंड ते 39 सैकड़ो टैरिफ लागू। तुर्किया ऐं इसराइल ते बि 15 सैकड़ो टैरिफ लागू। बरतानिया, ब्राज़ील, फॉकलैंड ऐं आयरलैंड्स ते 10 सैकड़ो टैरिफ लागू। अफ़गानिस्तान, जापान, न्यूज़ीलैंड, ॾखण कोरिया, नाइजीरिया ऐं ज़िम्बाब्वे ते बि अमेरिका 15 सैकड़ो टैरिफ लागू करे छॾियो। इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन, थाईलैंड ऐं कंबोडिया ते 19 सैकड़ो टैरिफ लागू। बांग्लादेश, श्रीलंका, वियतनाम ऐं ताइवान ते 20 सैकड़ो टैरिफ लागू। भारत, काज़किस्तान, ट्यूनिस ऐं मालदीवा ते 25 सैकड़ो टैरिफ लागू कयो पियो। अमेरिका सभ खां वधीक टैरिफ इराक ते 35 ऐं शाम ते 40 सैकड़ो लागू करे छॾियो। लागू कयल टैरिफ ते 7 अगस्त खां अमल दरामद थींदो। वाइट हाउस जो चवणु आहे त जिन मुल्कनि सां अमेरिका खे वापारी फ़ाइदो आहे उन्हनि ते 10 सैकड़ो टैरिफ लागू कयो आहे ऐं जिन मुल्कनि सां वापारी ख़सारो आहे उन्हनि ते हाणे 15 सैकड़ो टैरिफ लागू हूंदो। रूस खां तेल ख़रीदण ते अमेरिका सदर ट्रंप जे इंतज़ामिया भारत जे मोदी सरकार खां मायूस। अमेरिकी नाणे वारे वज़ीर चयो आहे त भारत रूस खां तेल ख़रीद करे विकिरो करे थो। भारत पाण खे आलमी किरदारु अदा करण वारे मुल्क तौरु पेश न कयो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं असांजी समूरी टीम भारत खां मायूस आहे। ख़बर नाहे त भारत सां वापारी मुआदे में छा थींदो। उनजो इन्हिसार भारतीय रवैये ते आहे। अमेरिकी सदर ट्रंप जी धमकीअ बाद भारत सरकारी ऑयल रिफाइनरीज़ रूसी तेल जी ख़रीदारी रोके छॾी हुई। मीडिया रिपोर्ट्स मूजिबि भारत तेल घुराईंदड़ दुनिया जो टियों वॾो मुल्क आहे। रूस जे कचे तेल जो भारत सभ खां वॾो ख़रीदार आहे। सदर ट्रंप 14 जुलाई ते रूस खां तेल ख़रीद कंदड़ मुल्कनि ते 100 सैकड़ो टैरिफ लागू करण जी धमकी ॾिनी हुई। हुकूमत पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत में 7 रुपया 54 पैसा लात करे छॾी। डीज़ल जी फ़ी लीटर अघ में 1 रुपयो 48 पैसा वाध। नाणे वारी वज़ारत पेट्रोलियम शयुनि जे नवनि अघनि जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो। पेट्रोल फ़ी लीटर जी नई क़ीमत 264 रुपया 61 पैसा थी वई। डीज़ल जी फ़ी लीटर जी क़ीमत 285 रुपया 83 पैसा मुक़ररु। सिंध ऐं बलूचिस्तान में गर्मियुनि जूं मोकलूं ख़तमु थियण बाद स्कूल खुली विया। स्कूल खुलण जे पहिरें ॾींहुं शागिर्दनि जी हाज़िरी मामूल खां घटि रही। सिंध जी तालीम वारी वज़ारत 1 जून खां 31 जुलाई ताईं मोकलुनि जो ऐलान कयो हो। बबरलो बाईपास ते ट्रॉलर पोरेतनि मथां चढ़ी वियो। 4 ॼणा फ़ौत, 1 ज़ख़्मी। फ़ौतियुनि में गुलसन डोमकी, दीदार, ज़फ़र ऐं वज़ीर अली डोमकी शामिल। सदोरो डोमकी ज़ख़्मी थी पियो। खजनि जी वाढी कंदड़ पोरेत रोड भरिसां सुतल हुआ त मथां ट्रॉलर चढ़ी वियो। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। रहीबियार ख़ान वेझो माही चौक ते हथियारबंदनि जो पुलिस चौकी ते हमिलो, 5 एहलकार शहीद। 1 धाड़ियल बि मारिजण जा इतला। शहीदनि में मोहम्मद इरफान, मोहम्मद सलीम, खलील अहमद, गज़नफ़र अब्बास ऐं तजमुल हुसैन शामिल। शहीदनि जा मड़ रहीबियार ख़ान अस्पताल मुंतक़िल। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वीअ जी मज़म्मत। जवाबदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार करण जी हिदायत। खैरपुर में पुलिस मशहूरु समाजी अॻवान शहनाज़ शेख खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस समाजी अॻवान जे घर ते चढ़ाई करे खेसि गिरफ़्तार कयो। वारसनि मूजिबि शहनाज़ शेख मोरे वञी लगारी बिरादरी सां यकजहती तौरु मुलाक़ात करण जो ऐलान कयो हो। ऐं पहिरीं T20 मैच में पाकिस्तान वेस्ट इंडीज़ खे 14 रन्स तां शिकस्त ॾेई छॾी। 3 मैचिस ते ॿधल सीरीज़ में पाकिस्तान खे 1-0 जी सरसरी हासिल। ऑलराउंड परफॉर्मेंस ते मैन ऑफ द मैच करार। पहिरियां बैटिंग कंदे पाकिस्तान 6 विकेट्स जे नुक़सान ते 178 रन्स ठाहियूं। जवाब में मुक़ररु 20 ओवर्स में वेस्ट इंडीज़ 7 विकेट्स जे नुक़सान ते 164 रन्स ठाहे सघी।